अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट्स सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। हिकु वॾी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं तव्हांजे लाइ हिकु मुकमल वीडियो खणी दोस्तों। त वीडियो खे मुकमल ॾिसंदा ताकी तव्हां सॼी अपडेट सम्झी सघो। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदव त शेरदल जेको आहे त बालाज खान जी वस्ती जेको आहे त पापनगर जेको आहे त ख़तमु करणु चाहे थो, पर हुनखे पंहिंजो चाचो जेको आहे त झले रहियो आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधायूं त बालाज खान उहो हुकुम जारी करे छॾियो आहे सभिनि जे लाइ, जीअं त सिकंदर ख़ान जेको आहे त थोरी बहितरी जी तरफ़ अची चुको आहे दोस्तों। ऐं डॉक्टर साहब जेको त वरियल साहब खे ॿुधाए चुको आहे त माना तव्हांजो सिकंदर जेको पुटु आहे त उहो बहितरी जी तरफ़ अची रहियो आहे। ऐं बालाज खान जो हुकुम आहे त सिकंदर जीअं बहितरी जी तरफ़ आयो आहे त हुनखे उते ई माना अस्पताल में पूरो कयो वञे। ऐं जेको आहे त मंठा रखे सभिनि जे नाले हुकुम करे छॾियो आहे बालाज खान त मल्हार, शेरदिल ऐं सिकंदर रावल सभु माना ख़तमु थी वञनि। ऐं कमदार जेको आहे त हुनखे इशारो कयो आहे त शेरदिल ऐं मल्हार वारनि खां पहिरियां तव्हांखे गमदिल जी मुंदी माना कटणी पवंदी, छो त हू जेको आहे त तव्हांजी मंग जेको आहे त राबेल सां शादी करण वारो आहे। ऐं जीअं त हाणे जेको आहे त बालाज खान जा हथ जेको आहे त गमदिल में पवंदा दोस्तों। ऐं हुन मंठार खे जेको चई छॾियो आहे त गमदिल जिते बि हुजे त हुनखे खंबे हिते खणी आ दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधायूं त जेको गमदिल आहे त उहो बि माना जॾहिं टे जा चारि टुकर ॾिठा त उहो पंहिंजे होश मां निकिरी वियो। ऐं हुनजी जेको वात मां जेको गिग वहणु लॻी दोस्तों। ऐं हू चवणु लॻो त हाणे मिठड़ खे फिरण मां न ॾींदुसि कॾहिं बि, मिठड़ फिरियो त मिठड़ बि असांजो दुश्मन आहे। हाणे त मां हूअं त राबेल माना चयुमि त मुंहिंजे दोस्त जी मंग आहे त मां हुन सां शादी न कंदुमि, पर हाणे ज़िद में ॻाल्हि अची वई आहे त मां हुन सां ज़रूरु शादी कंदुसि। हाणे ॾिसां त मल्हार मूंखे शादो करे त मां हुन सां ज़रूरु शादी कंदुसि राबेल सां दोस्तों। ॿिए पासे तव्हां ॾिसंदव त मल्हार बि पोते हटण वारो न आहे दोस्तों। ऐं मल्हार पंहिंजे घर में जेको आहे त बहसबाज़ी करे बीठो आहे त मां जेकी शादी कंदुमि त राबेल सां, अगरि जे ॿियो को राबेल सां शादी कंदो त हुनजी मुंडी बि मां कटे छॾींदुसि। पर मल्हार जे घर जा भाती हुनखे सम्झाए रहिया आहिनि त सॼो ॾोह तुंहिंजे पीउ नूरल जो आहे। जी दोस्तों, उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।